अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ ता ख़बर जो सिलसिलो जारी है। नाज़रीन, झंपीर खां बशीर सागर ख़ास के लिए रिपोर्ट मौजूद। झंपीर बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि पारां झंपीर बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में 62 ठेकेदारनि पारां वर्क्स खाते जे मिली भगत सां स्कूल जे मरमती कम में कयल करप्शन तोड़े गैर मयारी कम की जांच लाइ टीम मुक़रर करण लाइ स्कूल जे उस्तादनि पारां स्कूल में कम छॾ हड़ताल करण समेत शागिर्दनि सां गॾु एहतिजाज कंदे स्कूल जे प्रिंसिपल वली मोहम्मद आथो, स्कूल जे उस्तादनि खैर मोहम्मद कवी, अली हसन ख़ास के लिए सारंग दर्स, नज़ीर शोरो, हैदर बारिश ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त झंपीर बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जी मुरमत लाइ 38 लख रुपया मंज़ूर थिया, जेके ठेकेदार वर्क्स खाते जे मिली भगत सां समूरा पैसा स्कूल जे करायल गैर मयारी कम ते ॾेखारे हड़प कया विया। जॾहिं स्कूल जो थियल गैर मयारी मुरमती कम 5 लख रुपयनि जो बि नाहे थियो। उन्हनि चयो त ठेकेदार स्कूल जे कम में वॾी करप्शन करे सरकार खे नुक़सान पहुचायो आहे, जेको अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि घुर कई आहे त फौरन स्कूल जे कम में थियल करप्शन ऐं गैर मयारी कम जी जांच कराए मुलविस ठेकेदार ऐं खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हड़प कयल स्कूल जा पैसा वापसि कराए स्कूल जो तसली बख़्श कमु करायो वञे। ॿी सूरत में ईंदड़ सूमर खां स्कूली शागिर्दनि सां गॾु एहतिजाजनि जो सिलसिलो जारी कयो वेंदो, जेको इंक्वायरी करण ताईं जारी रहंदो।